शहजादकोट जे ॻोठ मीर जी नरी में मुबैना ज़्यादती बाद ज़हर ॾेई क़त्ल कयल नौजवान बेवा औरत नज़ीरा दी महबूब जोयो जे क़त्ल केस में ॼाणायल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसा औरतुनि ऐं मर्दनि पाक किताब खणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते मक़तूला औरत जी भेण वज़ीरा जोयो मीडिया खे ॿुधायो त 21 सेप्टेम्बर ते मुंहिंजी बेवा भेण 23 वरनि जी नज़ीरा खे अगवा करे घर भरिसां वाक़े बाअसर जे ओताक ते खणी वञी नशो ॾेई ज़हर पीआरे इज्तिमाही ज़्यादती बाद बेहोशी जी हालत में घर ॿाहिरां फिटो करे विया, जंहिंखे इलाज लाइ इस्पताल खणी पे वियासीं त रस्ते में ई फ़ौत थी वई। वाक़े जो केस कुब्बो सईद खान थाणे ते बशीर जोयो, शकील ऐं साजिद जोयो मथां दाख़िल करायो, पर पुलिस हिन वक़्त ताईं हिकु जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। जवाबदार धुर केस तां हथ खणण ऐं राजूनी करण लाइ असांखे धमकाए हिसाए रही आहे। जवाबदारनि जे इलाइक़े जो बाअसर पुलिस ऑफिसर मदद करे रहियो आहे। केस खे ख़राब करण लाइ रेशमा जोयो नाले औरत जंहिंजो मुंहिंजे वालिद जे नाले सां कार्ड ठहियलु आहे उनखे इस्तेमालु कयो पियो वञे। असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। ग़रीब पोरियत आहियूं, बेपहुच हुजण जे करे असांजी का बि दादरसी न पई थिए। हिननि सिंध जे घरू वज़ीर IG सिंध पुलिस DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त क़त्ल केस में ॼाणायल समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल कंबर।